الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. ما بعد 17 نمبر القواعد الشرعية. हींअर ही जेके टे क़ाइदा लाॻीता असांखे मिलंदा न, इहे सभु तौहीद जे बारे में आहिनि। छो जो हूअं जे इंसान जेको तौहीद सिखंदो न, त तक़रीबन हुनखे 141-42 किताब आहिनि तौहीद जे बारे में। हाणे इहे जे किताब सभु पढ़ंदे त पोइ सॼी तौहीद तूं सम्झी वेंदे। हाणे इन्हनि सभिनी किताबनि में जे चऊं त 140 किताब जेके असीं पढ़िया आहिनि, असांजे इहे सभई किताबनि मां मुलख़स हिकिड़ो फ़ाइदो हूंदो आहे। 3 क़ाइदा शरइया आहिनि। 3 क़ाइदा शरइया जे तूं यादि करे छॾिया त इहे सम्झि सभई किताब जेके इन्हनि जो मक़सदु, इन्हनि जो बयानु, इन्हनि जो तौदीह, इन्हनि जो तअकीद सभु तुंहिंजे दिलि में दिमाग़ में थी विया उहे शयूं। इहो हिकु टे जेके क़ाइदा आहिनि, इहे उलमा ठाहिया आहिनि त इहे क़ाइदा आम माण्हू जे लाइ सवला आहिनि। उहे सभई किताब तुलाब इल्म जेके हुजनि भली पढ़नि तौहीद जे बारे में, जीअं वधीक इतला थींदियूं त ईअं भलो। पर हीअ मुख़्तसर आहिनि, हीअ 3 क़ाइदा उन्हनि ठाहिया आहिनि त इहे जे सम्झी वियो इंसानु, आम माण्हू सम्झी वियो ऐं ज़हन में वेही वई इन जे ॻाल्हि में इहा, त बिल्कुलु इंशा अल्लाह इहे ईअं सम्झ सभिनी किताबनि जा इहे जेके 140-142 किताब जेके तौहीद जे बारे में आहिनि, त इहे सभिनी जो इन माना हुननि मुलख़स करे सवलो करे जीअं चइबो आहे चूस ठाहे रखियो आहे। हीअ 3 क़ाइदा शरई आहिनि, जेको अॼु उन्हनि मां हिकिड़ो आहे 17 नंबर, पोइ वरी 18, ॿियो 19 इंशा अल्लाह। इहे कोशिशि करे तव्हांखे ॾेई छॾींदासीं त ॿ ॾींदासीं, 3 खे बि छॾूं इंशा अल्लाह। तव्हांखे इन जी ज़रूरत कोन पवंदी। जे 2 यादि थी विया ऐं बिल्कुलु ज़हन में वेही आहे न, त पोइ इंशा अल्लाह त असांखे ॿी शइ जी असुल का शइ जी ज़रूरत न पवंदी। न माफ़ कजो, 3 आहिनि इंशा अल्लाह। 3 खे तफ़सील सां बसि मुख़्तसर करे असीं हींअर अॼु पहिरियों आहे जेको आहे अल असलु अल्ला नअख़ुज़ मुअतक़दातना इल्ला मिनल किताब वस्सुन्नह। सम्झी वियो? इहो इंशा अल्लाह मां लिखी बि ॾिसो, अल असलु अल्ला नअख़ुज़ मुअतक़दातना इल्ला मिनल किताब वस्सुन्नह। मेन शइ आहे अल असुल, जेकी मेन शइ असांखे आहे त जेके बि शयूं असां एतिक़ाद सम्झूं था। मिसाल हिकिड़ो एतिक़ाद जो अरबी सिंधी में सम्झायूं त मिसाल तो जन्नत ॾिठी कान्हे, न असीं ॾिठी आहे, पर असां नबी करीम खे मञूं था त उन खां इहो असुल एतिक़ाद वठूं था त जन्नत आहे, दोज़ख आहे, सिरात आहे, क़ब्र आहे, हिसाब आहे। इहो इन खे चवंदा आहिनि एतिक़ाद। एतिक़ाद जेके बि शयूं आहिनि, केर बि अचे हींअर चवंदो यार त मूंखे मुंहिंजे पीर, मुंहिंजे बुज़ुर्ग, मुंहिंजे साईं चयो त हीअ शइ अॻिते हीअं थींदो, त असां चवंदासीं भई इहे जे किताबी सुन्नत में नबी करीम जे तरफ़ां आई आहे या अलाह जे तरफ़ां आई आहे, असांखे त क़बूल आहे। बाक़ी जेकी शइ असांखे इन क़ुर सुन्नत मां न आई, असांखे उहा क़बूल ई कान्हे। इहो हाल एतिक़ाद हर शइ में जंहिंमें तूं अक़ीदो रखीं थो त हीअ शइ असां मरंदासीं, मौत हक़ आहे, क़ब्र में सुम्हंदासीं, असांखां सुवाल जवाबु थींदो, उते मलाइका ईंदा, उन्हनि जी शिकिल बि असांखे साईं ॿुधाए वियो आहे कीअं हूंदा। असांखे असांजो हबीब उन्हनि जा सुवाल बि ॿुधाए वियो आहे त छा छा सुवाल थींदा, छा जा जवाब ॾियणा पवंदा। इहो आहे अल एतिक़ाद। छो जो हींअर काफ़ी ॾिसो त माण्हुनि जा अक़ीदा छो ख़राबु थी विया, छो जो हुननि खे इहो अक़ीदो कोन्हे त असांखे पंहिंजा एतिक़ाद किथां वठिणा आहिनि। एतिरे क़दुरु जो मां हिकिड़ो दफ़ो यूट्यूब में बि ॾिठो हुयो, असांजे पाकिस्तान में हिकिड़े पंहिंजे साईंअ खे, जंहिंखे चवंदा आहिनि पीर या मुर्शिद या, उनखे वठी आया क़ब्र जे मथां त साईं हाणे हिन खे क़ब्र में पूरियूं था, पोइ तूं हिन खां जेके सुवाल थींदा उहो जवाबु तूं ॾे। सो हू अंदरि पूरे हुनखे मथां वरी बीहारियुनि साईंअ खे, त साईं हू मलाइकनि खे ॿुधाए पियो त वाह ही क़ुर पढ़ियल कोन हो, हीअं हो ऐं हिन जो सुवाल जेको तव्हां पहिरियां पुछियो था उनजो जवाबु हीअ आहे। हे यानी उहो ॾिस छा कहिड़ो कमु पियो करे, हुन जे कम वरी ही पियो करे मथां। इहो हिननि खे कंहिं सम्झायो त हीउ जवाबु ॾेई सघे थो हुन जे तरफ़ां, सिर्फ़ु हिननि सम्झायो न, हिननि जा जेके मुर्शिद आहिनि या पीर आहिनि। छो जो असांजो अक़ीदो आहे अल्ला नअख़ुज़ मुअतक़दातना इल्ला मिनल किताब वस्सुन्नह। असांजो अक़ीदो सॼो पको आहे तौहीद ते। कहिड़ी बि ॻाल्हि दीन में आख़िरत जी, मौत जी, हिसाब जी, हलाल जी, हराम जी असांखे खपे क़ुर सुन्नत मां, नबी करीम जे तरफ़ां हुजे, अलाह जे तरफ़ां हुजे। ॿियो असांखे खणी बि दुनिया सॼी हिकिड़े पासे थी पए न, असां उन खां हिकिड़ो ज़रो क़बूल कोन कंदासीं दीन में। छो?
अलाह असांखे नबी छो मोकिलियो आहे, रसूल छो मोकिलियो अथसि, इन जे करे त असांखे इहो शइ सम्झाए। तंहिंजे करे हीउ पहिरियों जेको असुलु आहे, अल्लाह न ख़ुद मुअतक़दातना इल्ला मिनल किताब व सुन्नह। इंशाअल्लाह 18 नंबर ऐं 19 नंबर जेको हूंदो, इहे बि इंशाअल्लाह अची वेंदा, या 19 ऐं 18 गॾु करे इंशाअल्लाह मां इन्हनि जो मुख़्तसर करे सम्झाईंदासीं त तव्हांखे एतिरा किताब 140 किताब तौहीद जे बारे में इंशाअल्लाह तव्हांखे पढ़णा ई कोन पवंदा, छो जो हुननि जो मेन शइ इहा आहे, सॼो फिरी गिरी इन ॻाल्हि ते था अचनि। वल्लाहु अअलम बिस्सवाब। सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।